तव्हां सभु ठीकु हूंदव, चाक चङा भला हूंदव। उमेद त पंहिंजनि प्यारनि सां ईद इलाही ख़ुशी सां मल्हाए रहिया हूंदव। कई माण्हू हूंदा जेके कंहिं ॿिए शहर में रहंदा आहिनि, अॼु पंहिंजे घर पहुता हूंदा ईद मल्हाइण जे लाइ। ॿियनि मुल्कनि खां बि अक्सर ईअं आहे त जेकी माण्हू ख़लीज जे मुल्कनि में रहंदा आहिनि, उहे बि हिन वॾी ईद ते पंहिंजनि ॻोठनि ॾांहुं शहरनि ॾांहुं ईंदा आहिनि ऐं पंहिंजनि प्यारनि सां ईद मल्हाईंदा आहिनि। ऐं ईद हूंदी इन लाइ आहे, ईद सुठी इन करे ई लॻंदी आहे, ख़ुशियुनि भरी ईद जॾहिं पंहिंजा सभु गॾु थी करे वेहंदा आहिनि। ऐं जेको आहे सो रुसियल बि हूंदा आहिनि कुझु माण्हू, ऐं मां चवंदी आहियां रुसियल जेके माण्हू हूंदा आहिनि, पंहिंजा जेके हूंदा आहिनि, उन्हनि खे परचाइण जे लाइ असांखे ईद जो इंतज़ारु न करणु घुरिजे। ईद खां अॻु में ई को अहिड़ो माहौल जोड़िजे, इहो ख़्यालु करिजे जेकॾहिं को ॿियो माण्हू पहल न करे रहियो आहे। मां इहा ॻाल्हि पाण खे मिलाए करे चई रही आहियां त ॿिए जी पहल करण जो इंतज़ारु न करणु घुरिजे, बल्कि पंहिंजनि खे परचाइण जे लाइ को बि ईद जो ॾींहुं इंतज़ारु न करणु घुरिजे। हर ॾींहुं तव्हांजो ईद थी सघे थो जेकॾहिं तव्हांजा पंहिंजा तव्हां सां गॾु आहिनि ऐं ख़ुशियुनि भरी ईद तव्हां सां गॾु आहे। ॿियो त असां इहा जेका ईद आहे, वॾी ईद, उहो मल्हाईंदा आहियूं। उहो त सॼी दुनिया खे ख़बर आहे त असांजे प्यारे नबी सगोरे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी जेका लाज़वाल जेका क़ुर्बानी उन्हनि ॾिनी, उन्हनि हिकिड़ो ख़्वाबु लधो ऐं उन खां पोइ जीअं उन्हनि सॼी दुनिया खे ॾेखारियो आहे त इश्क छा हूंदो आहे, पंहिंजाइप छा हूंदी आहे, प्यारु छा हूंदो आहे, ऐं उनजी महराज छा हूंदी आहे। उनखे यादि कंदे, उनजी सुनत खे निभाईंदे असां सभु बि इहा वॾी ईद मल्हाईंदा आहियूं। ऐं सभिनी ॾे जेको आहे सो थोरो माहौल हूअं हूंदो आहे, थोरी तबियत अजीब थी वेंदी आहे, पर छा कयूं, इहो बि असांजे दीन जो हिकिड़ो रुकुन आहे, हिसो आहे, इनखे सुहिणे नमूने निभाईंदा आहियूं। असां खां इंतज़ारु सफ़ा न पियो थिए, असां चऊं पिया त जीअं ईद थी आहे त असां तव्हां सां अची करे पहुचूं, तव्हां सां मुलाक़ात कयूं, छाकाणि असांजी ईद तव्हां खां सवाइ सफ़ा अधूरी हूंदी आहे। तव्हां सां मुलाक़ात न थींदी आहे त असांजी ईद सफ़ा अधूरी हूंदी आहे। कीअं पिए? अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं आहियां अव्हां जी मेज़बान पिरह सैयद ऐं अव्हां खे ख़ूबसूरत समा मां सम्झी विया हूंदा त अॼु ईद जो ॾींहुं आहे। तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे धरती टीवी जी पूरी सथ ऐं मुंहिंजी तरफ़ खां ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। जीअं त संध्या ॻाल्हि कई त हिन ईद खे असां क़ुर्बानी जी ईद बि चऊं था, ऐं हिन ईद ते असां पंहिंजो जानवर त क़ुर्बान करियूं ई करियूं था, पर हिन ईद ते असांखे जेको आहे न उहो मुख़्तलिफ़ शयुनि जी क़ुर्बानी करणु खपे। जीअं त असां जंहिंसां कावड़ियल आहियूं, असां पंहिंजे ईगो जी क़ुर्बानी ॾेई करे उनखे वञी परचायूं, जेके रुठल आहिनि उन्हनि खे वञी परचायूं। ऐं उनखां अलावा हिकिड़ी ॾाढी जेका ॻाल्हि मूंखे क्लिक कंदी आहे त ईद जेका हूंदी आहे न सभिनी जे लाइ हूंदी आहे, इक्वली ईद हूंदी आहे। सिर्फ़ु अमीरनि लाइ या जेके साहिबे हैसियत आहिनि उन्हनि लाइ ईद नाहे हूंदी। त ईअं बि करे सघिजे थो त जेकॾहिं तव्हांजी जेका पॉकेट मनी आहे या तव्हांजा जेके पैसा आहिनि हिसे में आयल आहिनि, उन्हनि जी क़ुर्बानी ॾेई करे हाफ़ जेकॾहिं असां ॿिए कंहिंखे ॾियूं, ॿिए कंहिंजी ख़ुशी में शामिलु थियूं, त बि तमामु बहितरीनु हूंदो आहे। हीअ जेका क़ुर्बानी जी जेका ईद हूंदी आहे, उन में हिकिड़ो इम्तिहान हूंदो आहे त असां पंहिंजे, जीअं पहिरीं हिननि ॿुधायो त इस्लामिक जेको हिननि जो कॉन्सेप्ट आहे, इस्लामिक कॉन्सेप्ट छा आहे, पर हिन ईद में जेको असां पंहिंजे जानवरनि खे क़ुर्बान करियूं था, उनजो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजी प्यारी शइ खे क़ुर्बान करियूं। प्यारी शइ तॾहिं थींदी आहे जॾहिं असां उन सां गॾु रहंदा आहियूं, उन्हनि खे पालींदा आहियूं, उन्हनि खे टाइम स्पेंड कंदा आहियूं। जॾहिं उहा शइ प्यारी थी वेंदी आहे, पोइ उन शइ खे क़ुर्बान करणु, उन क़ुर्बानी में जेको आहे न उहो मज़ो आहे, ऐं अलाह ताला खे उहा ई क़ुर्बानी पसंदि आहे। ऐं इन तरीक़े सां असां मुख़्तलिफ़ शयुनि जी जेका आहे, जीअं त असां कावड़ जी ॻाल्हि कई, अना जी ॻाल्हि कई, ऐं रुसण जी ॻाल्हि कई, जेके बि फज़ूल कम असां कयूं था, इन्हनि सभिनी जी क़ुर्बानी करे हिन ईद ते असां पाण सां वचन कयूं त असां हिन ईद ते या हिन ॾियारे खां पोइ पाण में सुधार आणण जी कोशिशि करियूं। छो जो हीअ ईदूं जेके आहिनि उहे सिर्फ़ु सेलिब्रेशन जूं न आहिनि हूंदियूं, हीअ ईदूं सबक़ जूं बि हूंदियूं आहिनि। असांखे सिर्फ़ु सेलिब्रेशन नाहे करणी, फटाका न आहिनि फाणणा, सिर्फ़ु क़ुर्बानी नाहे करणी, पर सम्झणो बि आहे, सोचणो बि आहे हिन ईद ते। जेका सभिनी खां वधीक जेको आहे न असां में फुक़तान आहे सोचणु सम्झण जो ऐं उन शइ ते अमल करण जो। त जॾहिं असां उन शइ ते अमल कंदासीं त हीअ ईदूं जो जेको अक्सर मक़सदु आहे न उहो पूरो थींदो। असल मक़सदु इहो न आहे त असां हिन में सिर्फ़ु सेलिब्रेट करियूं, असल मक़सदु इहो आहे त असां हिन मैसेज खे सम्झूं, मैसेज खे सम्झी करे असां पंहिंजी प्यारी शइ खे क़ुर्बान करियूं अलाह ताला जी राह में। संध्या असां वटि जेको आहे न उहो ईद जो समा आहे, मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे ख़ूबसूरत महिमान बि मौजूदु आहिनि प्रोग्राम में। जीअं त असांजे घरनि में असां जॾहिं ईदूं थींदियूं आहिनि त असांजे घरनि में महिमान ईंदा आहिनि, असीं मेज़बान हूंदा आहियूं। ईअं ई असां पंहिंजे चैनल ते मेज़बान आहियूं ऐं असां वटि ॾाढा ख़ूबसूरत महिमान आहिनि। ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि करियां त इन में बि कोई शक न आहे त उहे महिमान सां गॾु असांजा साथी बि आहिनि, असांखे मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स में नज़र अचनि था, उहो धरती टीवी जे स्क्रीन ते ई अचनि था। त असां पहिरीं महिमान जी तरफ़ हलूं था, छा था चओ तव्हां? जी बिल्कुलु, असांजा तमामु बहितरीनु ऐं तमामु सीनियर एक्टर मौजूदु आहिनि। अकरम शेख साहब सर, तव्हांखे भली कार चऊं था। जीअं चयमि त तव्हां असांजे सथरा साथी बि आहियो, असांखे मुख़्तलिफ़ स्क्रीन ते बि नज़र अचो था। तव्हांखे ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं। महिरबानी तव्हांजी, तव्हांखे बि ईद जूं लख लख वाधायूं ऐं जेके हीउ प्रोग्राम ॾिसनि था सिंध में, सिंध खां ॿियनि शहरनि में, मुल्कनि में,
जिते जिते हीउ प्रोग्राम ॾिठो वञे थो सभिनी खे दिलि जी गहराइनि सां ईद जो लख लख वाधायूं। वरी महिरबानी सर, असां वटि तमामु बहितरीनु तमामु सीनियर जेके एक्टर तव्हां मौजूदु आहिनि ऐं उनखां अलावा पाण होस्ट बि रही चुका आहिनि, मुख़्तलिफ़ प्रोग्राम होस्ट करे चुका आहिनि ऐं अॼुकल्ह सोशल मीडिया ते तमामु घणो एक्टिव आहिनि ऐं जेको उन्हनि जो कॉन्टेंट आहे चवंदी क्रिएटर बि चई सघूं था, उन्हनि खे तमामु ज़बरदस्त कॉन्टेंट क्रिएट कनि था। असलम भुट्टो साहब, तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। पाण उन्हनि खे PTV खां वठी मुख़्तलिफ़ जेके TV चैनल्स आहिनि उन्हनि ते ॾिसंदा अचूं। सर, तव्हांखे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांखे ईद जूं मुबारक हुजनि। जेके असांखे ॾिसनि पिया उन्हनि खे बि दिलि जी गहराइनि सां ईद जूं वाधायूं। ख़ैर मुबारक। ऐं उनखां अलावा जेकॾहिं नेक्स्ट महिमान जी ॻाल्हि कयां, तमामु जेके सीनियर एक्टर आहिनि ऐं उनखां अलावा अॼुकल्ह डायरेक्शन में आहिनि, डायरेक्टर आहिनि तमामु ज़बरदस्त ऐं पाण ॾाढो सुठो लिखी बि चुका आहिनि। सलीम जान साहब, तव्हांखे सर प्रोग्राम में भलीकार चऊं था। कीअं आहियो, ख़ुशि आहियो? हर साल हिकिड़ो ख़ूबसूरत जेको आहे धरती चैनल ते प्रोग्राम थींदो आहे सो अटेंडेंस ॾींदा आहियूं ऐं ॾाढी ख़ुशी महसूसु कंदा आहियूं जो पुराणा जेका दोस्त साथी वेठा हूंदा आहिनि, हाणे अकरम शेख, असलम भुट्टो साहब वग़ैरह, त पोइ असां दोस्तनि खे कॾहिं कॾहिं हिकिड़ो हिकिड़ी मिलाप थींदी आहे, सभु गॾिजी वेहंदासीं। ऐं तव्हां सभिनी जी महिरबानी। थैंक यू सो मच। संध्या जी। हा, तव्हां सभिनी खे मुंहिंजे पारां बि ईद जी लख लख वाधायूं हुजनि। असां हलूं था हिन पासे जेकी गेस्ट वेठा आहिनि उन्हनि सां मिलवाईंदासीं त हिकिड़ी जनरेशन हिते वेठी आहे ऐं उनजी ॿी जनरेशन हिते वेठी आहे। साईं असलम भुट्टो साहब जा ई फर्ज़ंद आहिनि, तमामु सुठा मॉडल आहिनि, एक्टर आहिनि। फ़ारूक भुट्टो साहब पाण सां गॾु मौजूदु आहिनि। ईद जी वाधायूं हुजनि तव्हांखे लख लख महिरबानी। उज़मा कामरान साहिबा पाण सां गॾु आहिनि जेकी पाण यूथ प्रोग्राम जी फोकल पर्सन आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी। अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक आपको। खैर मुबारक। बहुत अच्छी लग रही हैं आप आज। थैंक यू। ऐं ॿियो असां सां जेको आहे सो असांजी मॉडल ऐं एक्ट्रेस तमामु प्यारी अॼु त ब्लैक ब्यूटी थी करे आई आहे, लाइबा असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम लाइबा, ईद जी लख लख वाधायूं हुजनि तव्हांखे। मुबारक तव्हांखे ऐं धरती TV खे बि मुंहिंजी तरफ़ां ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। कीअं आहियो लाइबा, ठीकु आहियो? ठीक ठाक, स्टूडियो झिलमिलाए रहियो आहे। थैंक यू सो मच, थैंक यू। असल में संध्या जेके महिमान हूंदा आहिनि उहो हुई असांजे अंगण जी ख़ूबसूरती हूंदी आहे, त उहे केर बि हुजनि असांजे अंगण ते अची विया त उहे असांखे ख़ूबसूरती लॻंदा आहिनि, इनमें को बि शक न आहे। असां वटि सर मौजूदु आहिनि। सर, असांखे ॿुधायो त ईद कीअं पई गुज़रे ऐं कीअं गुज़ारींदा आहियो ईद खे तव्हां? ईद तमामु सुठी गुज़रे पई, हले पई ईद। ऐं असां भरपूर नमूने ईद, छो जो अक्सर हाणे कराची में ईदियूं थींदियूं आहिनि, पोइ ईद जे ॿिए ॾींहुं वरी असां ॻोठ वेंदा आहियूं, भाइरनि भेनरुनि सां ईद मिलण वेंदा आहिनि जेको रहंदा आहिनि। त असांजो माना ॿ ईदियूं थींदियूं आहिनि। पोइ अल्हम्दुलिल्लाह सुठी ईद पई गुज़रे। बसि इहे ख़ुशियूं, मां चवंदो आहियां इहे ख़ुशियूं सभु पंहिंजनि सां सेलिब्रेट करणु घुरिजनि, पंहिंजनि खां सवाइ ईदियूं अधूरो। इहा ई ॻाल्हि सर, ईद ॻोठ जी या शहर जी न आहे हूंदी, ईद पंहिंजनि सां हूंदी आहे। जी, असलम भुट्टो साहब मौजूदु आहिनि। सर, तव्हांखे पंहिंजे फर्ज़नि खे साम्हूं ॾिसी करे छा पियो महसूसु थिए? This is great honor for myself. प्राउड मूवमेंट आहे हिकिड़ो। हा, बिल्कुलु। सर, मूंखे तव्हां इहो ॿुधायो त तव्हां ईद जेको आहे उहो कहिड़े तरीक़े सां सेलिब्रेट कंदा आहियो? ईद एक्चुअली आहे ॿारनि जी, पर हाणे हिकिड़ी रस्म आहे, उन रस्म खे असां बि निभाईंदा आहियूं, जीअं ॿिया निभाईंदा आहिनि जी। ऐं उनजे मुनासिबत सां माण्हू कपिड़ा बि वठंदो आहे। जीअं ईद उल फितर आहे त फितरो ॾींदो आहे, ईद उल उज़ा आहे त उज़ा ई कंदो आहे। ऐं ॿारनि खे ख़र्चियूं हे हो जेको सिलसिलो दस्तूर हले पियो। पर तव्हां चयो त ईद ॿारनि जी हूंदी आहे, पर मां चवां पई त असांजे अंदरि बि त हिकिड़ो ॿारु आहे जेको अञा ताईं मोह न आहे, सदाईं जीअरो रहंदो, त ईद असां सभिनीनि जी आहे। ऐं जेको आहे सो फ़ारूक असां सां गॾु वेठा आहिनि। तव्हांखे बि पंहिंजे बाबा खे ॾिसी करे साम्हूं जेको तव्हां ॿई हिते गॾिजी ईद मल्हाए रहिया आहियो, त कीअं लॻियो? तव्हांखे त लॻी रहंदो तव्हां पंहिंजे घर में वेठा आहियो, बल्कि इहो बि तव्हांजो घर ई आहे। जी हा, हीउ बि हिकिड़ो घर ई आहे जिते असां अची सिखिया आहियूं ऐं कमु कयो आहे गॾिजी। फैमिली आहे हिकिड़ी, हर TV चैनल जेको बि आहे जिथे जिथे कमु कयूं था उते मोहबत ठहे थी, मार्फत सां ऐं मिलाप थिए थो। अहिड़नि मौक़नि ते इहे ओकेजन्स न हुजनि हा त शायदि केर कंहिंसां मिले बि न। मेल मिलाप जो बि हिकिड़ो मौक़ो आहे, हिकिड़ो बहानो ठही पवंदो आहे न, माण्हू हूअं बि मिलंदो आहे, पर ईद जो हिकिड़ो मौक़ो ठही वेंदो आहे। हूंदो आहे असां वटि जेको है ना वो मैडम उज़मा भी मौजूद हैं। मैडम, हमें ये बताइएगा कि ईद के मतलब ईद की तो खुशी है ही सही, लेकिन उसके अलावा कोई ऐसा प्रोजेक्ट है जो आपने दिया हो, क्योंकि आप फोकल पर्सन भी हैं, तो कोई ऐसा प्रोजेक्ट या कोई ऐसी बात जो आप शेयर करना चाहें जिससे हमारी खुशी जो है ना डबल हो जाए? देखिए, हम लोग यूथ पे काम कर रहे हैं। पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल साहब जो हैं नौजवान क़यादत हैं, बिल्कुल, और वो अपने नौजवानों के लिए जो है वसाइल भी
प्रोवाइड कर रहे हैं। अभी रिसेंटली ही पीपल्स स्किल्ड यूथ डेवलपमेंट प्रोग्राम ऑर्गेनाइज करवाया, इंट्रोड्यूस करवाया, जिसका पहला मरहला तो हमने कंप्लीट कर लिया है। यही टीएमसी डिस्ट्रिक्ट कोरंगी के अंदर ही। ठीक है, हमारे चेयरमैन हैं नईम शेख भाई, डिस्ट्रिक्ट कोरंगी के टाउन चेयरमैन नईम शेख भाई, उनकी ही ज़रिए सदारत ये प्रोग्राम ऑर्गेनाइज हुआ है। और इस प्रोग्राम में अल्हम्दुलिल्लाह 5000 बच्चे जो हैं वो रजिस्टर हुए थे। सही। ई कॉमर्स हो गया, आईटी के जितने भी कोर्सेज होते हैं, फ्रीलांसिंग हो गई, उसमें हम करवा रहे हैं। और जिसमें से तकरीबन हमने 450 बच्चों को अभी रिसेंटली ही सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट किए हैं, लैपटॉप उनको हमने दिए हैं। बेहतरीन, कि जो बच्चे पास आउट हो गए, तो ये नौजवानों के लिए बहुत अच्छा मौका है एग्जैक्टली कि आपको समझे ये स्किल्स आ जाती हैं। इस वक्त आईटी का दौर है, 2025 में हम हैं, तो आपको रोज़गार आराम से मिल जाएगा, आपको रोज़गार के रास्ते फराहम किए जा रहे हैं आईटी कोर्सेज के थ्रू। तो पाकिस्तान पीपल्स पार्टी बहुत अच्छी एक काविश है। और अल्लाह पाक इसमें और बरकत दे, आमीन। हम और अपने मैं सिंध के नौजवान को जो है अपने पैरों पे खड़ा करने की मैं इस कोशिश चीज़ कर की रहे हैं। विटनेस हूँ। आप बिल्कुल सही कह रही हैं कि जब प्रोजेक्ट्स होते हैं, प्रोजेक्ट्स के बाद जब ख़त्म हो जाते हैं तो कॉल्स भी आती हैं फीडबैक के लिए कि आपने किस जगह पे जो है वो ज्वाइन कर लिया है या कहाँ पे आप कौन सा काम कर रहे हैं। तो ये बहुत अच्छा इनिशिएटिव है और बहुत से ऐसे लोग हैं जिनके पास एजुकेशन तो है या स्किल्स नहीं है और अपना जो है कोई बिजनेस भी स्टार्ट नहीं कर सकते। तो ये बहुत अच्छी बात है कि ये आप सारी घर चीजें बैठे ऑनलाइन अर्निंग कर लेते हैं, बच्चे और बच्चियां। सबसे बड़ी बात है, देखिए यहाँ पर एक रक्षा ड्राइवर का बच्चा भी है और एक इक्वलिटी है, अच्छा, हाँ, हर कोई एक है, अच्छे सही। घर का भी बच्चा है। हाँ। कोई ऐसी खास हमारे पास वो नहीं है, मेरिट पे ये सारी चीज़ें हो रही हैं। सबसे बड़ी बात ये है कि देखें इसके ज़रिए आप किसी नौजवान को रोज़गार भी फराहम कर रहे हैं और वो एक स्किल भी सीख रहा है जो उसको इन फ्यूचर काम आने वाली है। और डिस्ट्रिक्ट कोरंगी में नईम शेख भाई जो है हमारे टाउन चेयरमैन, उनकी बहुत सारी और भी काविश हैं। यहाँ एक क्रिकेट ग्राउंड बनाया गया है जबरदस्त शहीद जुल्फ़िकार भुट्टो साहब के नाम से, और अभी और भी प्रोग्राम्स होने जा रहे हैं। अच्छा, मेरा एक सवाल है कि मैंने ज़्यादातर प्रोग्राम्स जो हैं यूथ के प्रोग्राम्स जो स्किल्स प्रोग्राम हैं वो मैंने ज़्यादातर कोरंगी में क्यों सुने हैं? मतलब ज़्यादातर जो हैं वो कोरंगी में ही क्यों होते हैं? सही। देखिए इसलिए होते हैं कि यहाँ पर पब्लिक बहुत है, हमारी यूथ बहुत ज़्यादा है, और डिस्ट्रिक्ट में भी है, मगर कराची के अंदर 25 जो हैं वो मैंने टाउन देखे हैं, मगर 25 टाउन में से सिर्फ मुझे जो नज़र आया डिस्ट्रिक्ट कोरंगी जो टाउन है हमारा टीएमसी, तो नईम शेख भाई जो है टाउन चेयरमैन, वो यहाँ काम करते हुए नज़र आ रहे हैं। और एक प्रोग्राम जो है आवाम भूलती नहीं है, वो दूसरा प्रोग्राम जो है आपके सामने ला के खड़ा कर देते हैं, जिसमें से अभी मैं कहूँगी पूरे सिंध के अंदर बेनज़ीर इनकम सपोर्ट का सर्वे भी हुआ, मैं भी उसका हिस्सा रही। मोहम्मद अली राशिद हैं सीएम साहब के मामले खसूसी, तो उन्हीं के ऑफिस में हमने वफ़े से कैंप लगाए बेनज़ीर इनकम सपोर्ट के, जिससे ऐसे ख़ानदान जो बेचारे बहुत ज़्यादा अमीर हैं या नीडी हैं, तो उनके लिए जो है हमने इस तरह के फ़ंड जो है वो प्रोवाइड किए और उनको मिले भी हैं वो फ़ंड, और इंशाल्लाह इन फ्यूचर भी हम वो सर्वे दोबारा से करवाएंगे। और हमारी रिक्वेस्ट ये भी है आपसे कि सिर्फ कोरंगी में ना हो, दूसरे एरियाज में भी यूथ मौजूद है, तो दूसरे एरियाज में भी ऐसे प्रोग्राम्स होने चाहिए। देखिए सिंध के मुख्तलिफ दही इलाकों में भी ये प्रोग्राम्स हो रहे हैं। ये बहुत अच्छी इनिशिएटिव बात है। नहीं, इसमें कोई शक नहीं है। या आपने इंस्टीट्यूशंस उधर बनाए हैं लेकिन कोई कैद नहीं है, किसी और इलाके के बच्चे भी वहाँ पे आके ट्रेनिंग जगह जगह हो रहे हैं, जगह जगह हो रहे हैं, मेंटेन करना होता है। मैंने आपसे कहा ना, बार बार जिक्र किया नईम शेख भाई का, इसलिए किया कि टाउन चेयरमैन की जिम्मेदारी होती है कि वो पूरे टाउन का मालिक होता है उस वक्त जब तक वो अपनी सीट पे है, तो उन्हीं की जिम्मेदारी होती है और उन्हीं की प्रोग्रेस होती है जो आप यूथ को स्किल्स प्रोवाइड कर रहे हैं। वरना प्रोजेक्ट तो जगह जगह मिल रहे हैं, प्रोजेक्ट तो जगह जगह हो रहे हैं, बट ये है ना कि आप कितनी मेहनत और लगन से काम कर रहे हैं। सही बात है, वही चीज चमकती है, वही चीज नजर आती है जो मेहनत से की जाती है। लाइबा काफी देर का खामोश बैठी वहाँ चमके पे इन्होंने मेहनत की है। वो चेपी तो मां पो आराम से दिखा रहे हैं बड़ी जेका है तो चमकार लाइबा की है, खुश है हो? मां बिल्कुल ठीक ठाक, अल्हम्दुलिल्लाह। ताम ने ठीक है तो अल्हम्दुलिल्लाह। आजकल केड़ा प्रोजेक्ट्स कयो पिया? आजकल तकरीबन बस मुझे हलन था पे प्रोजेक्ट्स, धरती ते भी कुछ हलन था, उनके अलावा मुख्तलिफ चैनल्स ते भी हलन था। जबरदस्त। मुता जो एकड़ो जो है वो प्रोमो डिठो हो के ड्रामे वगैरह जो कोई रिसेंट हले पयो। जी जी बिल्कुल। ओ केड़ो ड्रामो जे बारे में कुछ बुधाइंदा जो धरती टीवी ते नशर थियो जे? धरती टीवी ते हियर मुझो प्रोग्राम हले पियो भले शादी दफ्तर, जेको मां कयां पई।
जंहिंमें मां सौराब भाई सां गॾु जी होस्टिंग जी कयां हाँ पई। हुन में तव्हां hosting जी, कयो। ओके ठीकु आहे, उहो बि मूंखे यादि आहे, सही उनमें बि होस्टिंग कयो बिल्कुलु। ऐं हाणे जीअं ईद ख़तम थींदी हिन खां पोइ हिकिड़ो न्यू प्रोजेक्ट आहे जी तरफ़ां मूंखे मिलियो आहे ऐं हाणे हुनमें बि इनशाला सेटकॉम हिकिड़ो आहे जेको असां कंदासीं। ज़बरदस्त। ईद जो ॾींहुं तव्हां कीअं मल्हाईंदा आहियो पंहिंजो? ईद जो ॾींहुं ॿार कीअं मल्हाईंदा आहिनि मां ईअं मल्हाईंदी आहियां। मतलब पोइ संध्या ख़र्चो वठंदा हिन आहियो? में थोरो ध्यानु ॾियो छो ॿार कीअं मल्हाईंदा आहिनि। शाम ॾेई रही आहे। सही की ज़बरदस्त आहे। मां अच्छा मूंखे ॿुधायो त शॉपिंग करण में केतिरा ॾींहं लॻाईंदा आहियो भला? शॉपिंग करण में त मूंखे बसि मतिलबु मूंखे जेकी शइ पसंदि अची वेंदी आहे न मां चवंदी आहियां बसि जल्दी सां हिनखे वठां फौरन वठी छॾियां। यकदम का शइ ॾिसंदा आहियूं यकदम क्लिक एकदम जीअं मूंखे पसंदि ईंदी आहे क्लिक कंदी आहे बसि मम्मा खे ज़िद कंदी आहे मम्मा मुझे यही चीज़ चाहिए मुझे यही लेनी है ऐं उहा ई शइ वठंदी। जी मुंहिंजी मम्मा जेकी आहे उहा घर में उर्दू ॻाल्हाईंदा आहियूं, असां सभु घर में उर्दू ॻाल्हाईंदा आहियूं। ऐं बाबा जी करे बाबा छो जो मुंहिंजो बलोच हुयो बाबा उर्दू स्पीकिंग है। जी जी न बाबा सिंधी स्पीकिंग सिंधी बलोच। अच्छा हा ऐं अम्मा उर्दू स्पीकिंग अम्मा उर्दू हिन करे। अच्छा ॿियो मूंखे पहिरियों इहो ॿुधायो असां औरतूं थोरो असांजी मशहूरी आहे त असां हिकिड़ी ड्रेस वठी ईंदा आहियूं वरी उनखे चेंज कराइण वेंदा आहियूं वरी पोइ उनजी मैचिंग जी शइ माना इहो केतिरे हद ताईं तव्हां इन्हनि शयुनि खे फॉलो कंदा आहियो? मां त तक़रीबन पहिरियां त मां कोशिशि कंदी आहियां त मां पंहिंजी हर शइ वठी अचां। पहिरीं खां रेडी हुजे। पहिरियां खां हर शइ रेडी हुजे। जेकॾहिं मां घर अचां थी ऐं का अहिड़ी शइ कुझु मिस्टेक थी वञे जीअं ड्रेस में जीअं फिटिंग में कुझु अहिड़ो कुझु इशू थी थो वञे पोइ वॾी ॾुख सां वञी करे उनखे चेंज कराए ईंदी आहियां छो जो हिकिड़ी शइ वणी वेंदी आहे न पोइ उहो जॾहिं चेंज थींदी आहे पोइ मतिलबु ओड़ी शइ वरी नाहे मिलंदी। ओड़ी शइ नाहे मिलंदी। पर हाणे साई वठिजे नंढी। बिल्कुलु सो नाज़रीन केॾांहुं बि न वञिजो असां सां जुड़िया रहिजो। छोरा छोतो रुसी पंहिंजी सालीअ सां बकर खाई वञ मालीअ सां छोरा छोतो रुसी जुमो कासाई पति पति बूटो बूटो मूंखे सुञाणे कंहिं घुरायो तव्हांखे? मूंखे अवांजो आहे न उहो एमपी केरु अलाए अहिड़ी कोई ॿुधाई थी जुमा अचजा खल लाइणी आहे न हुनजी ख़ैर मोहम्मद खल कंहिंजी लाइणी आहे? बकरी ज़ाहिर बकर ऐं कासाई आहियां नूर भटारे सो कासाई आहियां मुंहिंजो चाचो कासाई मुंहिंजो चाचो जो पुटु कासाई असां खानदानी कासाई नंढा वॾा असां सीज़नल त न आहे न जेकी ईद वारे ॾींहंनि में कासाई थी अची वेंदा आहिनि। बाबा असली निज कासाई आहे निज किरोड़े अरबे रुपयनि जी कारोबार कंदो आहे मूंखे बुकिंग थींदी आहे। हा अच्छा तव्हां ख़ुशि हो? असलम भुट्टो साहब जेके न परेशान आहिनि बुकिंग लाइ बिल्कुलु मूंखे फोन करो ॿुड़ी ॿुड़ी 338 ते बसर तव्हांजो मसलो हल थी वियो। सही आहे बिल्कुलु तव्हां फोन कयो तव्हां मूंखे बुकिंग लाइ टाइम वठो। ॾिसो अॼुकल्ह माण्हू जिदत इख़्तियार करे तव्हां डिॼो न ॾिसो माण्हू अॼुकल्ह के त असांखे पैसा ॾींदा आहिनि ॾिसो न के असांखे पैसा ॾींदा आहिनि के असांखे पैसा ॾियण खां पोइ कोई के चेक ॾींदा आहिनि उनखे अलावा के डॉलर बि ॾींदा आहिनि। अॼुकल्ह त पैसा सभु डॉलर में थींदा बिल्कुलु ॾींदासीं बिल्कुलु ॾींदासीं तव्हां खल लाहियो बिल्कुलु ॾींदासीं। ॾिसो रियाल बि आहिनि असां इहो को मसइलो न आहे असां हर असां ताज़ी हींअर मोदीअ कहिड़े खल लाथी मोदी ॻाल्हि त ताज़ी एतिरा पैसा हाणे ॾेखारे छॾिया तव्हां वटि रियाल बि आहिनि डॉलर बि आहिनि एहतियात सां पंहिंजे घर वञिजो वरी रस्ते में अकेलो वेंदो आहे एहतियात खां पाण सां गॾु कोन वठो वञा इन करे वॾा वॾा कात खणी केरु फुरण ईंदो त तव्हां हुनखे मोह बि ॾेई वठंदा। कासाई आहियां कासाई हिते हूअं दुनिया में घटि कासाई आहिनि। अच्छा तव्हांखे ख़बर आहे सियासतदान बि कासाई आहे जेको बैंकनि मां कर्ज़ो वठी खाई थो वञे जेको ग़रीबनि जा माल खाए थो वञे ऐं त हिते बि इहो कासाई वारो कमु करणु आहे न। अच्छा कॾहिं उबती खल लाथी अथव? उबती सुबती जेकी बि खल असांखे ॾोक डॉलर में मिलंदी असांजो कमु खल लाइण आहे पोइ उबती हुजे सुबती हुजे। इन मौके ते शाइर चए थो मूंखे लॻे थो हुन असांजे कासाई साहब के ब्रांड जा मालिक बि आहिनि छाकाणि खल लाइण उन्हनि जो बि कमु आहे अॼुकल्ह। ॾिसो इन मौके ते शाइर छा थो चए छा छा हिसे में आयो मुंहिंजो हिसो किथे आ मुंहिंजो हिसो किथे आ छा छा हिसे में आयो मुंहिंजो हिसो किथे आ मुंहिंजो हिसो किथे आ पीअ पाण में विरायो है पीअ पाण में विरायो मुंहिंजो हिसो किथे आ मुंहिंजो हिसो किथे आ छा छा हिसे में आयो मुंहिंजो हिसो किथे आ मुंहिंजो हिसो कातीअ बिना कुठो थई हाय हाय कातीअ बिना कुठो थई
तो मर्ज़ीअ जो अघु रखी मर्ज़ीअ जो अघु रखी भीणू नफ़ो कमायई भीणू नफ़ो कमायई मुंहिंजो हिसो किथे आ मुंहिंजो हिसो किथे आ उहे हिसो वठण आया अॼु आउं कंहिंखे बि कोन छॾींदो ॿकरो हुजे गो हुजे रिढ हुजे ढोर हुजे बसि ढोर हुजे चोर जो न हुजे उहो तव्हां न छॾियो पर असांजी न्याणी वेठल आहे हिते उते असांजो छोकिरो वेठल आहे उन्हनि जो न उन्हनि खे न लॻे सो असांखे त खल लाइणी आहे न भले लायो ॿकरो हूंदो इन्हनि वटि बि गऊ हूंदी अवां वटि बि ढगो तॾहिं भॼंदो बचंदा तॾहिं जॾहिं हे बचंदा नी वेचारा इन्हनि खां त कातियुनि खे परे करियो काती अवां कुछ कोन कंदी काती ऑटोमेटिक काती है अच्छा आजकल वो बैंकन में पैसा रखण दे बे ऑटोमेटिक कट जो वञे बैलेंस लोड कराओ त ऑटोमेटिक काती लॻो वञे इहा ॻाल्हि सही था चओ बिल्कुलु सही वो जगह हलो वो मूं वटि हवाई जहाज वारो कहिड़ो हवाई जहाज वारो नेटवर्क आहे ऊ पे न ऊ फोन अच्छा उनमें पैसा विझो न पैसा काती बिना कुछ जो वञनि सफ़ा हा बाक़ी अवांखे ॿकर जंहिंखे कोराइणो आहे अञा 2 ॾींहं आहिनि ॾिसो मुंहिंजो नंबर नोट कयो और नंढा वॾा त पिननि पोड़ पक त पिननि पिन पिन था पिन पिन था नंढा वॾा त पिननि पोड़ पक त पिननि पिन पिन था पिन पिन था पिनणा है सोलो कम हर माण्हू त पिने तू पिन था पिन पिन था पिन पिन था पिन पिन संध्या तमामु बहितरीन कॉमेडियन आहिनि जावेद टाकाणी साहब ऐं उन्हनि जी वॾी महिरबानी उहे अचनि था खिलाइनि था ऐं ही जेके मुस्कुराहटूं आहिनि उहे विराइणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे असां रुआड़े ते वेंदा आहियूं माण्हुनि खे पर खिलाइणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे सो उन्हनि जी वॾी महिरबानी उहे आया अच्छा मैडम मुझे बताएं आपको सिंधी समझ आती है पूरी बात समझ आ रही थी हमारी जो भी बात थी जबरदस्त बेहतरीन बात कर सकती है सिंधी में सिंधी में ज़्यादा बात नहीं करती क्योंकि मैं अपनी मेट्स वगैरह से जब बात करती हूँ तो फिर मेरे हस्बैंड कहते हैं गुलाबी सिंधी ना बोलो वो हंसते हैं अच्छा वो सिंधी है सारे मेट्स सिंधी हैं नहीं हस्बैंड हस्बैंड भी आपके सिंधी है ना अच्छा माशाल्लाह वो भी सिंधी है तो कोई बात नहीं ना आप सिंधी में बात करें ऐसे ही तो सिंधी सीखी अक्सर वो फोन पे बात कर रहे होते तो अक्सर वो कहते हैं हरू बरू तो मैंने पूछ लिया कि हरू भरू क्या होता है ये वर्ड बड़ा पसंद है मुझे तो कहते हैं खामा खा तो मैंने उनसे एक दफा कहा मैंने कहा आप जो है ना हरू जो है ना लोगों को टाइम दे देते हैं उस वक्त मैं घर पे हूँ ना हूँ क्योंकि अक्सर कोई मेड आ रही है कोई आ रही है तो मैडम आएंगी जब मिलना तो कहने लगे अब तुम भी बोलने लगी तो समझ लेती हूँ मगर बोलती नहीं हूँ मेरी वालदा जो है वो सक्खर से हैं कभी उन्होंने मगर बात नहीं की सिंधी में लेकिन वैसे भी सिंधी जबान बहुत आसान है समझने में बाकी हमारी जो और दूसरी भी जितनी भी इलाकाई जबान है उनके बनिस्बत हमारी सिंधी जबान काफी वैसे ट्राई करनी चाहिए जैसे हम भी तो लाल उर्दू बोलते हैं हाँ जैसे आप लोग गुलाबी सिंधी बोलते हैं लाल उर्दू बोलते हैं और क्या हम कौन सी प्योर उर्दू बोलते हैं बस वैसे लेकिन देखिए हम लोग बोलते हैं हम लोग एफर्ट तो कर रहे हैं ना एग्जैक्टली कोशिश करते हैं सारी जुबानें हमारी हैं बिल्कुल उर्दू हो पंजाबी हो पठानी हो सारी जुबानें हमारी हैं और बस जुबान से कुछ नहीं होता इंसान अच्छा होना चाहिए सही बात है हाँ सिंधी हमारी है और सब जबानों का एक ही पैगाम है प्यार हाँ बिल्कुल कोई शक नहीं है अकरम शेख साहब मौजूद हैं सर मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हां घर में हींअर पाण पचाईंदा या पुठियां छॾे आया आहियो पचाइण वारा ज़रूरु घर में सभई पचाईंदा आहिनि घरवारी पचाईंदा ॿार बि पचाईंदा असां ॿुधायो तव्हां ॾाढो सुठो था पचायो मां बि पचाईंदो मां त सुठो शेफ आहियां पाण सुठो पचाईंदो आहियां हर शइ पचाईंदो मानी बिरयानी गोश्त चांवर सुठा पचाईंदो आहियां मां त घणनि तक़रीबन 10-12 सालनि खां छो जो मां जॾहिं बैचलर रहंदो हुउमि न पोइ पाण पचाईंदो मूंखे पचाइण वधीक मज़ो ईंदो आहे ज़बरदस्त पोइ हिन दफ़ा ईद ते छा सोचियो आहे कोई प्लानिंग हूंदी त कुझु ठाहिणो आहे घर में जेका शइ दिलि चवंदी आहे उहो ठाहींदा आहियूं कोई मसइलो न आहे हा हा मिठो बि ठाहे वेंदा आहियो फर्स्ट क्लास हलवो एॾो बहितरीन ठाहींदो आहे नाश्ते ते ॿियो मज़ो ईंदो मिठो ठाहे आया आहियो या वञी करे ठाहींदा मां मिठो कोन ठाहियो जो कूड़ ॻाल्हायां वरी बस भला तव्हां अनाउंस करे छॾियो मिठो ठाहे ईंदा नेक्स्ट टाइम धरती टीवी लाइ एक्चुअली छा हूंदो जॾहिं दिलि चवंदी आहे न पोइ ठाहींदा आहियूं अच्छा पोइ दिलि खे ओॾी महिल बि चओ जेॾी महिल धरती टीवी ते अचो त दिलि खे चई अचो त बाबा अॼु हलवो ठाहे हलणो हा इहा ॻाल्हि आहे धरती टीवी वारनि जल्दी घुरायो जीअं पहिरें पाण त ॾाढो सुठो घणो कुझु ठाहे आया आहियो ॾिसो असां त मेज़बान आहियूं यार त असांखे ई त ठाहिण खपंदो ठाहियो आहे न अचे पियो छो अच्छा अचे पियो लाहियो न यार अचे पियो धरती टीवी वारा ॾींदा आहिनि ॾाढो सुठो ॾींदा आहिनि अचे पियो सर अचे पियो टेंशन न वठो मिलंदो पाण खे सभिनी खे सर तव्हां असांखे ॿुधाइजो त तव्हां कॾहिं कुकिंग कई आहे घर में त कोन कई आहे बाक़ी मां कंहिं ज़माने में मां सिखियो हुयुमि हाउ टू कुक हाउ टू सर्व ज़बरदस्त अच्छा उहो एक्चुअली कोर्स हुयो जेको पाकिस्तान टूरिज़म इंस्टीट्यूट हींअर बि आहे हा उतां मूं हिकिड़ो कोर्स कयो हो
पर पोइ मां उनखे कंटिन्यू करे न सघियुसि। उहो कोर्स मूं कयो त उहो कोर्स करे मां PIA जॉइन कंदुसि, पर इतफ़ाक़ मां PIA जॉइन न करे सघियुसि। अच्छा अच्छा। ऐं उन कोर्स जो को फ़ाइदो मूंखे न थियो। पोइ मतिलबु कुझु घर में पचायो बि न, उन टाइम ते छा छा सिखियो? मां सम्झां त उहो त ईस्टर्न वेस्टर्न जेके बि चाइनीज़ जेके बि हुया उहो सभु सिखिया। उन वक़्तु मूंखे मतिलबु 30 साल पुराणी ॻाल्हि आहे। माना हिकिड़ो तव्हांखे शौक़ु थियो हुयो उन दौर में? शौक़ु न, मूंखे एक्चुअली उहो कोर्स करिणो हो जो मूंखे PIA जॉइन करणी, ऐं उहो कोर्स करणु लाज़मी हुयो। लाज़मी हुयो। सही। सर पोइ जॉइन छो न कई? रीज़न? न, मां सम्झां थो त हिकु त वॾो अरसो थी वियो आहे, उन वक़्तु मुंहिंजी शादी बि कान थियल हुई, ऐं शायदि मूंखे ॿी का जॉब मिली वई है छा, ईअं वॉट एवर कुझु थियो मूंखे यादि न आहे। सही 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 सही। असां मैडम उज़मा जी साइड ना हलूं था। मैडम उज़मा से मैं एक बात पूछना चाह रही थी वहाँ पर, तो आप इतनी प्यारी हैं माशाल्लाह से, तो आपने मॉडल या एक्टर बनने की तरफ क्यों नहीं ध्यान दिया और पॉलिटिशियन कैसे बन गए? पॉलिटिक्स ये सवाल मेरा, अब मैं ये सोचती हूँ हर कोई मुझसे ये सवाल पूछता क्यों है। हाँ। पॉलिटिक्स बेसिकली मेरा शौक था, और मेरे ननिहाल की तरफ से जो है काफ़ी सारे पॉलिटिशियंस हैं। अच्छा। मेरे नाना भी पॉलिटिक्स में थे, तो इस तरह से मैं पॉलिटिक्स में आई। फिर मेरे नाना के बहुत अच्छे दोस्त हैं, डॉक्टर राजा मेमन, हमारे मोहसिन हैं वो, उन्होंने मुझे कहा कि पॉलिटिक्स का शौक है तो चलो आप पॉलिटिक्स में, तो मैं दिखाता हूँ। अच्छा अच्छा। तो नाना के साथ साथ उनके साथ साथ जो है फिर मैं जाने लगी। जाते जाते फिर मुझे अच्छा लगने लगा, तो फिर उन लोगों ने ऑब्जर्व किया कि इसके अंदर एक पॉलिटिशियन है, पॉलिटिशियन है। फिर पॉलिटिक्स में आई। पॉलिटिक्स में आने के बाद विमेंस के इश्यूज जो हैं वो देखना और उनको रिजॉल्व करना, अल्हम्दुलिल्लाह जो भी इशू देखा उसको रिजॉल्व किया। तो फिर ऐसे करते 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 पॉलिटिक्स में एक जगह बन गई, आ गई। फिर जब कभी छोड़ना भी चाहा तो लोगों ने छोड़ने नहीं दिया। फिर आपके अंदर का एक लीडर जाग जाता है ना, कि मतलब वो लोग जो अपने लिए आवाज़ नहीं उठा सकते, अपने लिए कोई एफर्ट नहीं कर सकते, तो बंदा उनकी आवाज़ बने, उनके लिए कुछ काम करे, उनके लिए आगे फोकस पर्सन बने। जब आपके पास कोई आता है इस उम्मीद से कि इस दर से मेरा काम हो जाए, सही बात, तो ये आपके लिए बहुत बड़ी खुशनसीबी है उस अल्लाह पाक की तरफ से कि अल्लाह पाक ने आपको चुना उसके मसले को हल करने के लिए। तो ये आपको एक साइन मिल रहा है अल्लाह की तरफ से, और आप इसको इग्नोर करें तो ये चीज़ सही नहीं है। बीइंग अ मुस्लिम, और मैं एक सैयद घर से हूँ, तो हमारे यहाँ तो सिखाया यही जाता है बचपन से कि लोगों के लिए, इंसानियत के लिए टू हेल्प आसानियाँ करें, क्योंकि इंसानियत से बढ़ के कोई कहते कुछ भी नहीं है, कुछ भी नहीं है। और हमारे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मुल आलमीन थे, पूरी उम्मत के नबी थे। उसमें खास तौर पे ये नहीं कि ये मुस्लिम है, ये हिंदू है, ये क्रिश्चियन है, वो तो पूरी दुनिया के लिए एक मिसाल बना के भेजे गए। तो उन्होंने भी यही फरमाया कि इंसानियत की खिदमत करें। बिल्कुल वाकई में, और उनकी कितनी ऐसी मिसालें मौजूद हैं। बिल्कुल, उन्होंने कितनी तकलीफें झेली मगर उन्होंने उफ नहीं किया, और वो पूरी दुनिया के लिए मिसाल हैं। और पूरी दुनिया में चाहे वो किसी भी मजहब से ताल्लुक रखने वाले लोग हों, उनका एहतराम करते हैं, उनकी इज्जत करते हैं। अच्छा मैडम, मुझे बताएं कि थ्रू आउट योर मतलब पॉलिटिशियन जर्नी में, जैसे आप पॉलिटिशियन हैं, पॉलिटिक्स की जर्नी में आपकी कोई ऐसा वाकया जो हमारे साथ शेयर करना चाहें आप यहाँ पे? कोई ऐसी बात, कोई ऐसा वाकया जो आपको बहुत हिट किया हो और वो शेयर करना चाहें आप, मतलब कर सकती हैं? तो बहुत सारे वाकयात हैं, एक नहीं कहूँगी मैं, बहुत सारे वाकयात होते हैं उन लोगों के साथ जिनकी कहीं तक रसाई नहीं हो, जिनकी कोई आवाज़ नहीं हो। तो मैं अफसोस करती हूँ कि हमारे मुआशरे में ऐसे लोगों की तादाद ज़्यादा है और हल करने वालों की कम है। तो हल करने वालों की तादाद ज़्यादा क्यों नहीं है? अच्छा, होनी चाहिए, क्योंकि इंसान किसी इंसान से ही हेल्प मांगता है अल्लाह के बाद। तो आप वो जरिया बने ना। तो जब अफसोस होता है, जब दुख होता है, जब बेचारा कोई गरीब आता है और कहता है कि मैडम मैं किसी दरवाजे पे गया और मुझे वहाँ से ना जलील करके लौटा दिया, ये जो अल्फाज होता है ना, जलील करके लौटा दिया, उस पे शर्म आती है कि इस तरह के भी इंसान बैठे हुए हैं ऐसे ऐसे मनसबों पे कि जहाँ पर इंसानियत की कोई कदर नहीं है। वाकई बहुत अच्छी बात की। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेको कन पयूं तो मूंखे भी जहन में आई, तो वाकई में ये बात है कि मतलब आप जो है ना इस दुनिया में आए हैं तो कोई मकसद तो होना चाहिए ना। हम अपने लिए बिलखुसूस मैंने ऑब्जर्व किया है कि हमारी बच्चियां हैं जो न्यू जनरेशन और लेडीज हैं, उनके साथ बहुत सारे हरासमेंट के ऐसे केसेस मेरे पास आते हैं
जो बसेस में भी सफ़र कर रही होती हैं उनके साथ भी, जो कंपनीज में काम कर रही होती हैं उनके साथ भी बहुत सारे। मैडम चलो उनके तो कोई वाली वारिस होता है, उनके तो हस्बैंड भी होते हैं, चलो भाई भी होते हैं, उनको प्रोटेक्ट भी कर देते हैं, लेकिन मैं समझती हूँ एक कम्युनिटी है हमारे यहाँ जो ट्रांसजेंडर है जिनको इंसान ही नहीं समझा जाता। अगर गाड़ी में बैठे हुए हैं तो उनको इस सीट पे नहीं बैठना, ये वुमेन की है, यहाँ पे नहीं बैठना, ये मैन की है। मतलब या तो आप अलग एक चीज बना दें उनके लिए, अगर नहीं बना सकते तो जहाँ पे वो बैठे हैं उनके लिए वेलकमिंग बने। मुझे बड़ा अजीब लगता है सिग्नल पे उनके लिए मतलब अजीब सी बातें कहना, उनको टच करके जाना जैसे कि उनकी कोई सेल्फ रेस्पेक्ट ही ना हो, या उनको उनपे हंसना, उनको छेड़ना। बहरहाल ये हमारे सबसे बड़ी बात है कि हम लोग जब छोटे से बड़े हो रहे होते हैं, हम लोग जब बच्चे होते हैं, हम लोग को ये बेसिक इखलाकियात, ये सिविल सेंस नहीं सिखाई जाती, स्कूल में नहीं पढ़ाया जाता कि हमें कैसे बिहेव करना है, एक अच्छे इंसान की तरह हमें कैसे बिहेव करना है। माइंड सेट कर दिया जाता है। आप बचपन से जो चीज देख रहे होते हैं वो फिर आप वही चीज बिल्कुल रिपीट करते हुए, क्योंकि हम बड़ों को ये करते हुए देखते हैं तो हम लोग बच्चे वही चीज रिपीट करते हैं। ये माँ की जिम्मेदारी होती है अपनी औलाद को तहजीब सिखाना। बिल्कुल सही बात है। अच्छा संध्या जी, मर्द हो, औरत हो, ट्रांसजेंडर हो, वो है इंसान, उसकी भी रिस्पेक्ट है। बिल्कुल, ह्यूमैनिटी जो है वो फर्स्ट होती है। बहरहाल असां फरूक साहब मौजूद हैं, काफी देर का खामोश वेठा है, बिल्कुल खामोश वेठा आहिनि, छो जो पाण उन्हनि खे जी फरूक असांखे ॿुधाइजो त तव्हां यूथ में अचो था ऐं तव्हां ॿुधायो जीअं मैडम ॿुधायो त काफ़ी प्रोजेक्ट्स आहिनि, भला कॾहिं को उन्हनि मां फ़ाइदो वरितो आहे तव्हां, या तव्हांखे छा थो लॻे इहे प्रोजेक्ट्स? मां त इहो चवंदुसि त हीअ त कमु सुठो पिया कनि, तमामु बहितरीनु कमु पिया कनि, पर उन्हनि जे लाइ छो नथा सोचियो जेके ऑलरेडी स्किल्ड आहिनि, उहे न्याणियूं, उहे ही बि जेकॾहिं वीचारा सिखंदा त हिन मुल्क में उन्हनि खे छा मिलंदो? हू पंहिंजे बिहाफ ते कुझु कमाए सघंदा, कुझु न कुझु स्किल हासिल करे विराए करे, मतलब नौकरी जा मौक़ा मिलनि। हा, पर जेके स्किल्ड आहिनि ऑलरेडी, सिखण वारा त इलाही घटि आहिनि, पर जेके सिखी वेठा आहिनि उन्हनि जो शुमार ई न आहे। ये तां ॾाढी ॻाल्हि कई आहे, ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे। उन्हनि खे रोज़गार सां लॻाइजे। न्याणियूं आहिनि तव्हांजे इंटीरियर में, तव्हांजे ख़ासि मां सिंध जी ॻाल्हि कंदुसि, उन्हनि खे केरु सपोर्ट नथो करे। तव्हांजा अहिड़ा ॿार आहिनि जेके डिसेबल आहिनि वीचारा, पर हू हुनरमंद आहिनि, हू कुझु न कुझु ठाहिनि पिया, पर हुननि जी केर बि केयर नथो करे। इन्हनि जे लाइ बि सिर्फ़ पीपी खे आउं गुज़ारिश नथो कयां, जहिड़ा बि अहिड़ा इदारा आहिनि उन्हनि सभिनी खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे अंबली त उन्हनि जे लाइ कमु कयो वञे त इहो बहितर आहे। या इलाही हिननि हिकिड़ी चवंदा आहिनि त टिपिंग पॉइंट जेका खणणु उहा वारी आहे त सिर्फ़ स्किल न सेखारियो, पर जेके स्किल्ड आहिनि वीचारा उन्हनि खे बि रोज़गार ॾिनो वञे, उन्हनि लाइ बि का अहिड़ी शइ के अहिड़ा प्रोजेक्ट इंट्रोड्यूस कराया वञनि जंहिंमें उहे बि त इंगेज थियनि न। स्किल सिखी सिखी केॾांहुं वेंदा पिया, उन्हनि खे फॉरेन में मौक़ो ॾियो, या उहे जेकॾहिं घर में वेठा आहिनि त उन्हनि खे मौक़ा ॾिना वञनि। तमामु ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे। संध्या जेके असांजा महिमान मौजूदु आहिनि उन्हनि खे पंहिंजे घर बि वञिणो आहे ऐं मुख़्तलिफ़ उन्हनि जूं एक्टिविटीज़ आहिनि, त उन्हनि खे असां चवंदासीं सर तव्हांजी वॾी महिरबानी, अकरम शेख साहिब उन्हनि खे वञिणो आहे कि न तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हिते आया ऐं असां वटि हिते पंहिंजो टाइम ॾिनो, क़ीमती टाइम, उहो बि ईद जे टाइम ते। टाइम हुई बि क़ीमती हूंदो आहे, पर ईद जे ड्यूरेशन में तव्हां असांखे टाइम ॾिनो, हुनजे लाइ वॾी महिरबानी। फरूक साहिब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हिते आया प्रोग्राम में, तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं, असांखे ख़ुशी थी त असांजे नौजवाननि में हिकिड़ी जेको सुठी ॻाल्हि करण जी हिमत आहे, इन लाइ बि हिमत खपे जेका ॻाल्हि कई मक़सद जी ॻाल्हि करण जी जेका ढेर आहे उहो, ऐं उन्हनि खे सम्झ बि आहे। असांखे चवणो आहे छो जो अॼु या सुभाणे मरणो आहे। वाह वाह, ज़बरदस्त। अॼु ज़ुल्म वधी वियो यार वॾो, हर जाइ ते ॾिसां थो फसाद वॾो, पर बेॾो न कंहिं सां विढ़णो आहे, छो जो अॼु या सुभाणे मरणो आहे। सैयद अली मोहम्मद शाह सनाई। उज़मा साहिबा भी पाण सां गॾु आहिनि, उन्हनि खे भी देर थी रही है, वो भी हींअर पाण सां मोकिलाईंदियूं। तो बहुत बहुत शुक्रिया आपका, आप आई और इतनी अच्छी अच्छी बातों ने आपकी जो है ना, ज़रूर हमारे जो यूथ देख रहे होंगे इस प्रोग्राम को, वो कुछ ना कुछ मोटिवेशन लेंगे। और आपके जो सेंटर्स हैं जहाँ जहाँ पे ये स्किल्स प्रोग्राम चल रहे हैं, तो बहुत से ऐसे बच्चे हैं जो आज प्रोग्राम देखेंगे और वो देख के आप लोगों से ज़रूर रब्ता करेंगे और आपके पास आएंगे। बहुत बहुत शुक्रिया आपका। पर हाणे साई वठिजे नंढी। बिल्कुलु, सो नाज़रीन केॾांहुं बि न वञिजो, असां सां वरी तव्हां सां गॾु आहियूं। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। ईद जी सेलिब्रेशन्स त हली रहियूं आहिनि। असांजे अंगण ते हिकिड़ा महिमान अची रहिया आहिनि, ॿिया वञी रहिया आहिनि, के वरी अचणा आहिनि, के वरी पोइ ईंदा। असां बि नेठि हलिया वेंदासीं थोरी देरि खां पोइ, वरी ॿिया महिमान ईंदा, उहो तव्हां सां गॾु सेलिब्रेशन्स कंदा। त ब्रेक में जेकी ॿिया महिमान आया आहिनि जिन पाण खे जॉइन कयो, हुनजो तारुफ़ पहिरें तव्हां सां कराईंदियूं। बिल्कुलु सही था चओ संध्या, इहो ई जेको हिकिड़ो आहे दुनिया जो रूल आहे, कुझु अचनि था कुझु वञनि था, ऐं असांजा जेके बि नाज़रीन
नाज़रीन असांखे ॾिसी रहिया आहिनि जंहिं हींअर जॉइन कयो आहे, उन्हनि सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि मुंहिंजी तरफ़ खां, संध्या जी तरफ़ खां ऐं धरती टीवी जी पूरी सथ जी तरफ़ खां। बहरहाल असां जेके महिमान जॉइन कयो आहे उन्हनि जी तरफ़ हलूं था। मीर ख़ान भंगलाणी साहिबु असांखे जॉइन कयो आहे। सर तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया, पाण तमामु ज़बरदस्त सोशल एक्टिविस्ट बि आहिनि ऐं उन खां अलावा एक्टर भी आहिनि, आर्टिस्ट असां चऊं उन्हनि खे आहिनि ऐं जॾहिं उन्हनि फील्ड में क़दम रखियो आहे त पाण खे मञरायो आहे। ऐं जेकॾहिं संध्याऊं हिन तरफ़ ॻाल्हि करियां त बिशारत अब्बासी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। सर अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था ऐं सर खे असां जेको आहे न उहो PTV खां वठी करे ही जेके पोइ मुख़्तलिफ़ चैनल इंट्रोड्यूस थिया, सिंधी जेके चैनल्स आहिनि उन्हनि ते ॾिसूं पिया, PTV खां ॾिसूं पिया, तमामु ज़बरदस्त जेके आहिनि इन्हनि कैरेक्टर कया आहिनि, इन्हनि कैरेक्टर खे पाण मञायो बि आहे ऐं तमामु डिसेंट पर्सनैलिटी जा मालिक आहिनि। सर तव्हांखे भलीकार चऊं था ऐं तव्हांखे ईद जूं लख लख वाधायूं। महिरबानी तव्हांजी, तव्हांखे बि ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। मुंहिंजे पारां बि तव्हांखे ईद जी मुबारक हुजनि। ॿी ॻाल्हि त तव्हांखे जॾहिं खां शुरू खां ॾिसूं था PTV ते अॼु ताईं तव्हां ओड़ा ई आहियो। संध्या तव्हांखे मुंहिंजे तरफ़ खां बि लख लख वाधायूं हुजनि ऐं धरती TV जे सॼे सथ खे ऐं दुनिया में जिते जिते बि असांखे ॾिठो वञे थो सभिनी खे ऐं ख़ासि तौर ते मुस्लमान भाइरनि खे पर ॿियनि सभिनी खे बि ईद जूं लख लख वाधायूं। वॾी महिरबानी सर। ऐं हिन तरफ़ जेके आहिनि मंज़ूर कीरियो साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। सर अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था, पाण सीनियर आर्टिस्ट आहिनि ऐं तमामु ज़बरदस्त पर्सनैलिटी जा मालिक आहिनि। हमेशह उन्हनि खे जॾहिं बि ॾिठो आहे त हिकु जेका पावरफुल हिकिड़ी पर्सनैलिटी हूंदी आहे, शफ़क़त भरी पर्सनैलिटी हूंदी आहे, उन में ई ॾिठो आहे। सर अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था ऐं अव्हांखे ईद जूं लख लख वाधायूं। महिरबानी, तव्हांखे मुबारकूं हुजनि। महिरबानी। जेके प्रोग्राम ॾिसनि पिया पाकिस्तान में या पाकिस्तान खां ॿाहिरि सभिनी खे ईद मुबारक हो। खैर मुबारक। तव्हांखे बि मुबारक। खैर मुबारक सर। ॿियो हाल अहवाल ख़ुशि वेठा आहियो? शुक्र अल्लाह जा करम, सभु ख़ैर। सर इहो ॿुधायो त ईद जेका आहे अॼु त हिते आहियो असां वटि, उन खां पोइ केॾांहुं जा प्लान्स आहिनि तव्हांजा? बसि पोइ वरी ॿारनि खे वठी घुमाईंदासीं, नंढा नंढा पोटा उन्हनि खे वठी शहर में घुमाईंदासीं, छा कंदासीं। ऐं राति जो बारबेक्यू जो बि प्लान हूंदो? हा हा, इहे त हाणे ज़ाहिर आहे गोश्त आहे त खाईंदासूं ऐं जेको सो टेस्ट वठंदासीं। हींअर आहे गोश्त जी ईद आहे। सर हिन ईद ते न दावतूं बि घणियूं थींदियूं आहिनि। चलो गोश्त घणो हूंदो आहे पोइ किना कजे, पोइ मिड़ई दावतूं कंदा आहियूं। ऐं पहिरें मज़े जी ॻाल्हि त हिन ईद ते असां औरतुनि खे थोरी छुटी मिली वेंदी आहे। अधी केड़ी छुट्टी? ये न ना सॼो ॾींहुं कासाई बकरा खणी ईंदा आहियूं उहे सॼा पचाइण करण जो जेको हूंदो आहे, घणे क़दर घर में बारबेक्यू थींदा आहिनि ऐं उहो जेको आहे सो मर्दनि खां सवाइ कोई ॿियो सुठो न ठाहे सघंदो आहे। हा उहा थोरी घणो रेस्ट मिलंदो आहे असांखे। उहा ॻाल्हि त आहे, पर जेको इहो गोश्त खे अलॻि अलॻि मूं पंहिंजे घर में जेको ॾिठो आहे, गोश्त आयो पोइ हुन जेके छिछड़ा चइबा आहिनि उहे अलॻि कढिबा आहिनि, उनखे कुटबो आहे, पोइ हिन जो हिसो अलॻि कबो आहे, 3 हिसा कबा आहिनि जेके अलॻि अलॻि हिसा कबा आहिनि, उन्हनि खे साफ़ कबो आहे, उन्हनि खे धोइबो आहे, उनमें केतिरो टाइम लॻे थो। वरी पचाइबो घर जा मर्द एक्टिव हूंदा आहिनि। सही थी चवे, औरत वीचारी हर वक़्त बिज़ी हूंदी आहे। ना कहे वीचारी सां हाणे छा कजे, ॻाल्हि खुली करे नथा ॻाल्हायूं, रोई पवंदा। वाकई में बिज़ी हूंदी आहे, वीचारे थियण जो ॾाढो शौक़ु आहे। इहे न इहे न इहे न ॻाल्हि सही थो चवां। सर औरत हिकु जेको आहे ख़ूबसूरत एहसास आहे। ईद जे टाइम ते आराम न करे त पोइ वीचारी थी न। न पर मां ॾाढी फ्री हूंदी आहियां ईद ते जेको आहे सो, छाकाणि जेका उज़ई आहे उहो बि मुंहिंजे हस्बैंड जे वॾे भाउ जे घर थींदी आहे, त हुते घणो जेको आहे सो कमु वग़ैरह हूंदो आहे, त मूंखे थोरो रिलैक्स मिली वेंदो आहे ईद ते। बसि उहो हाणे ऐं मिठो बि मां राति जो ई ठाहे छॾींदी आहियां, त माना ॾींहं जो एतिरो को कमु न हूंदो आहे। वरी हुते बारबेक्यू पार्टी हूंदो आहे त उनमें बि असां औरतूं कमु न कंदा आहियूं, त बि मज़ा हूंदा आहिनि। हा उहा हिकिड़ी चवंदा आहिनि के माण्हू जेके आहिनि उहे हूंदा आहिनि, पर अमूमन सर जेको ॾिठो वञे त इहो ई हूंदो आहे दस्तूर, त औरतूं ई कम में हूंदियूं आहिनि। पोइ मिठी ईद हुजे, खटी ईद हुजे या गोश्त वारी ईद हुजे, न ईदूं लम्हा जेके आहिनि न उहे खटा मिठा हूंदा ई हूंदा आहिनि। ईद ते लड़ाई बि त थींदी आहे न सर, उहा खटी थी वेंदी न। ऐं ज़रूर थींदी आहे, किथे न किथे ज़रूर थींदी आहे, किथे ज़रूर थींदी आहे। ईद मिठियूं हूंदियूं आहिनि, रमज़ान वारो ईद आहे उहो बि, वॾे ईद में बि चए थो मिठो बि, कुर्बानी वारी ईद आहे गोश्त वारी। हीअ ईद नमकीन आहे। एग्जैक्टली, या नमकीन ईद आहे। जेको आहिनि के रुसी वेंदा आहिनि त असांखे फलाणी हुननि खे रान मोकिली आहे त असांखे इहो गोश्त मोकिलियो, इन टाइप जी शयूं थी वेंदियूं आहिनि, कुझु खटियूं मिठियूं थी वेंदियूं। संध्या सां इहो थियो थो, शिकायत कई आहे। इहे शिकायतूं ॻोठनि में हूंदियूं आहिनि त अदा असांखे गोश्त कोन मिलियो, शहर में त वीचारा मिलियो त मिलियो, ग़रीब माण्हू खे न मिलियो त ख़ैर, न त फ्रिज भरे रखियो वेठा हूंदा आहिनि। बिल्कुलु सर हिते आसपास में पाड़े वारा सुञाणंदा ई कोन्हे, त पासे में घर के भले न सुञाण न, तव्हां ॾिसो न अल्लाह जे नाले ते था कयो न, त तव्हां हली वञो हुनखे ॾियो। हुजण त ईअं खपे, हुजण त ईअं त कोन्हे केरु वठण नथो अचे त बाबा
कंहिं पुट खे या भाउ खे चए त बाबा पाड़े में ॾिस जेके मुस्तहिक आहिनि उन्हनि खे गोश्त पहुचायो। ॻोठनि में त सभु हिक ॿिए खे सुञाणूं था, अदा फलाणे ॻोठ में फलाणे माण्हू खे ॾेई आहे, अदा भाउ खे ॾेई आहे, दोस्त खे ॾेई आहे, चाचे खे ॾेई आहे, मामे खे ॾेई आहे, उते सुञाणप हूंदी आहे, माण्हू थी वेंदी आहे। हिते ही त अलाह जे नाले ते तव्हां कुर्बानी था कयो त पाड़े वारनि खे ॾियो न, बिल्कुलु हा, या फ्रिज भरे रखंदो, उनजो त प्रॉपर हिस्सो आहे न सर, पाड़े वारनि ते हूंदे बि असां में उहा शइ घटि हूंदी आहे। मेरा बिशारत साहब मौजूद आहिनि, सर असांखे ॿुधायो तव्हां पाड़े वारनि खे ॾींदा आहियो? उहा ॻाल्हि दरअसल ॾिसो इहा आहे त जेके तव्हां ॿुधायो त कुर्बानी बेसिकली जेका आहे असां ॿिन्ही ईदनि जो जेको आहे न सो कॉन्सेप्ट ई ख़तमु करे छॾियो। इहा ई ॻाल्हि हिकिड़ी ईद खे सैन वारी त करे छॾियोसीं, ॿी ईद खे गोश्त वारी त करे छॾियो, हालांकि ॿिन्ही जो हिननि ॿिन्ही सां तालुक ई न आहे। ईअं ई आहे उहो जेका ईद आहे उहो बि सॼो महीनो रोज़ा रखे थो माण्हू, तकवा परहेज़गारी खां पोइ तकवा परहेज़गारी ऐं उहा आहे। ऐं हीअ ईद उहा ईद आहे जंहिंमें सभ खां वॾे में वॾी ॻाल्हि का अलाह साईं हज़रत इब्राहिम खे इहो कोन चयो तूं वञी बंबो को या जेको आहे घटो को या बकरो वञी को या उठ वञी को या गऊं को, उन चयो त पंहिंजी प्यारी शइ, प्यारी हुन ॾिठो मुंहिंजो पुटु प्यारो आहे। असांजे लाइ इहो आहे त प्यारी शइ जो मक़सदु आहे इंसान जी सभ खां वॾे में वॾी इंसान खे जेका प्यारी शइ हूंदी आहे उहा हूंदी आहे हुनजी पंहिंजी अना। उहा जॾहिं अना जेका जिते अची वेंदी आहे उहा इंसान खे कुर्बान करणु ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। पहिरीं ॻाल्हि त असांखे इहो आहे त असांखे हिनखे गोश्तनि हिननि खां हटी करे गोश्त भराए सॼो साल माण्हू गोश्त न खाईंदो आहे, घुरंदो आहे, पर इन अना खे कुर्बान करिणो आहे। असांखे हिक ॿिए असांखे पंहिंजनि उन्हनि माण्हुनि, उन्हनि दोस्तनि, उन्हनि मिटनि, उन्हनि अज़ीज़नि जो ख़्यालु रखिणो आहे जेके इन वक़्तु उहे शयूं माना अफोर्ड नथा करे सघनि। असल मक़सद सर असां विसरी विया आहियूं, इहा ई ॻाल्हि आहे, असल मक़सद त इहो ई आहे। पर ॾिसो न ॻाल्हि इहा आहे त गोश्त तव्हां केतिरो खाईंदो, केतिरो तव्हां बिलीव कयो। मां हिकिड़े दफ़े हिन में पंहिंजो गऊं में पती कई, मूं वटि एतिरो गोश्त अची वियो, मुंहिंजे घर वारा ॿ टे भाती असां भाती पियो टे, मुंहिंजी वाइफ परेशान थी चई गोश्त काॾे कंदासीं। मां पंहिंजा पोइ दोस्त अज़ीज़ जेके हुया उन्हनि सभिनी खे फ़ोन कयो, मुंहिंजे बाबा अचो, ऐं हीउ हिकिड़ो मुंहिंजे बिटाईआबाद में मुंहिंजा ॻोठ जा हुया, उनखे बसि फ़ोन कयो, मुंहिंजे बाबा अची सभु गोश्त खणी वञे, ऐं सभिनी उते पंहिंजे पाड़े में जेके ग़रीब थी सभिनी खे असां सिर्फ़ु सवाब ख़ातिर हिकिड़े उन राति जो जेको माना पचायोसीं, उहे पचायोसीं, उहे खाधोसीं। उन भला जे अगरि इहो गोश्त वठी फ्रिज में रखे माण्हू, फ्रिज में केतिरो हलंदो, वधि में महीनो 15 ॾींहं, उन खां पोइ तव्हां छा कंदो? उन खां पोइ तव्हां छा खाईंदो? बहितर छो न, इहे न आहे, पर उहा ॻाल्हि आहे, उहा सोच आहे, उहा सोच खे कुर्बान करिणो आहे। ईअं ई आहे, उहो ई सर ॻाल्हि कईसीं त इन्हनि शयुनि खे ख़तमु करिणो आहे, असल मक़सद जी तरफ़ वञिणो आहे। त हिन ईद जो असल मक़सदु छा आहे? सिर्फ़ु इहो न आहे त असां सेलिब्रेशन कयूं, असां मिलूं खिलूं ॻाल्हायूं, पर इन जो असल मक़सदु ॿियो कुझु आहे, कुर्बानी ॾियणु आहे, पंहिंजी प्यारी शइ कुर्बान करणु। सभ खां वॾे में वॾी ॻाल्हि ॾिसो, तव्हां कुझु बि चओ, इस्लाम में कुर्बानी त वाजिब न आहे, मुस्तहब आहे, सुन्नत बि मुस्तहब आहे। तव्हांखे अगरि तव्हां करे सघो था त कयो, जे नथा कयो तव्हां ते गुनाह कोन्हे, ॾोह कोन्हे। त इहा रियाकारी जेका आहे, इहा जेको ॾेखाव आहे, इहा जेका पब्लिसिटी आहे, इहा न हुजणु घुरिजे। छो तव्हां जे कंहिं अमल सां कंहिं ॿिए खे तकलीफ़ पहुचे, ॾिसो आहे तव्हां हिकिड़ी एॾी सारी पब्लिसिटी, एॾो सारो रियात कयो, उते के अहिड़ा माण्हू रहंदा हूंदा तव्हांजे पाड़े में जेके इहा शइ न करे सघंदा, पोइ उन्हनि जी औलाद या उन्हनि जा ॿार उहे उन्हनि खे कीअं ट्रीट कंदा, उन्हनि खे उहे बि त घुरंदा हूंदा माइटनि खां के हिननि जो आहे, असांजो छो न आहे। हा, इहे ॻाल्हि या वरी इहो जेको तव्हां कयो था, भला जे एतिरो तव्हां एतिरा इहे लख किरोड़ रुपए जो जानवर, भई केतिरे अची 50 लख जो जानवर आहे, 50 लख जो जानवर वठण जी ज़रूरत कहिड़ी आहे? तव्हां 50,000 जो जानवर वठी उहे जेके बाक़ी पैसा तव्हांजा उहे तव्हां ग़रीबनि जी मदद कयो, उहा सभ खां वॾे में वॾी इबादत आहे। सर हज ते मोकिलियो माण्हुनि खे जेके शौक़ आहे होॾां वञण जो, जेके नथा इन खां वॾो सवाबु उहो आहे
त जेके तव्हां इन में तव्हां 10-5 माण्हू हज ते मोकिले छॾियो जंहिंजो तव्हांखे वधीक सवाबु आहे। केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि। अच्छा हलो इन ॻाल्हि खां हटी करे बि हज ते तव्हां मोकिलियो, पर खोड़ माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके हर साल हज कंदा आहिनि। हर साल हज माना तव्हां ॿियनि खे बि त कराए सघो था न, तव्हां इहो हिकिड़ो स्टेटस ठाहे छॾियो वियो आहे त असां एतिरा हज कया आहिनि या ईअं, मतिलबु या जीअं तव्हां हींअर जानवरनि जी जेका ॻाल्हि पियो कयो ॾेखाव, माना स्टेटस हणणु फेसबुक ते ॾेखारण त असां इहो वरितो आहे ऐं बाक़ाइदा पैसा मेंशन करण त असां एतिरे जो जानवर वरितो आहे, ऐं बाक़ी में चयो त इहो वेंदो आहे त तव्हांजी नियत मथे पहुचंदी आहे, न को रब वटि रत पहुचंदी आहे न को गोश्त पहुचंदो आहे, असांजी नियत आहे जेका मथे पहुचंदी आहे। ॾिसो न हाणे मूं वटि मुंहिंजे दर ते जेकॾहिं हिकिड़ो गाबो बीठल आहे त साम्हूं वारो चवंदो हा हिन वटि हिकिड़ो गाबो बीठो आहे ऐं ॿ थो वठी अचां, बिल्कुलु ईअं ई आहे बाबा ॿ ॿकर अची विया, हुन त 4 ॿकर न त हिकिड़ो ॿकर, इहो हिकिड़ो कॉम्पिटिशन थी पियो आहे। ऐं कॾहिं कॾहिं माण्हू इहो सोचे सघे थो जीअं साईं ॻाल्हि कई त असां कुर्बानी जेकॾहिं न बि कयूं उन पैसे सां कंहिंजी मदद करे छॾियूं, के न्याणी जी शादी कराए छॾियूं, कंहिंजो घर ॾेई छॾियूं, केतिरो लखे ॾिठो वञे त अरबे जा जानवर अचनि था शहर में ऐं कुसजनि था, त उन मां केतिरो कुझु वेलफेयर जो कमु करे सघिजे थो। कुर्बानी कयो उन खां पोइ जेको बचे उन मां माण्हू करे सघे थो। कुर्बानी मां हिकिड़ी ॻाल्हि में वेठ कयां, साईं जेका ॻाल्हि कई कुर्बानी त कयो, हाणे कुर्बानी 2 टे ॾींहं अॻु में तव्हां ॾिठो हूंदो फेसबुक ते कुझु ॾींहं पहिरियां 80 लख में हिकिड़ो जेको आहे त ॾंदनि जोड़ो बीठो आहे, 80 लख वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे, जो 1.5-2 लख में मिले सुठो जानवर त 2 लख में वठी बाक़ी पैसा बचायो, कंहिं ग़रीब खे ॾियो, कंहिं मदरसे में ॾियो, कंहिं मस्जिद में ॾियो, कंहिंखे उमिरो करायो, कंहिं न्याणी जी शादी करायो, त इहे जेके शयूं आहिनि इहे अलाह ताला सां सौदो आहे। हीअ जेके असां कयूं था न हीअ असांजो एतिरे क़दुरु आहे फेसबुक जी जेका आहे त ज़ीनत आहे, छो जो कुझु इबादतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, कुझु इबादतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो उहे उन हद ताईं रहिजी वेंदियूं आहिनि। मिसाल आहे हिकिड़ो क़ुर जो कारी आहे, क़ुर पढ़े थो, उनजे आवाज़ में वॾो दम आहे, मिठो आवाज़ आहे। हिकिड़ो बहादुर माण्हू आहे, उन जिहाद कया, काफ़ी जिहाद कयूं, उहे जिहाद खटे बि आया, जंगनि में उनखे कामयाबी बि मिलियूं। ऐं हिकिड़ो इबादत गाह आहे जेको हर साल हज बि करे थो, उमिरो बि करे थो, 5 वक़्ती निमाज़ूं पढ़े थो, 30 रोज़ा बि रखे थो, तहज्जुद बि करे थो, पर हुनजे अंदरि जेका हिकिड़ी ॻाल्हि आहे उहो सोचे थो त माण्हू मूंखे सम्झनि त मां वॾो बहादुर आहियां, फ़िलहाल जंग में मां कामयाबी माणी आहे ऐं मां वॾो परहेज़गार आहियां, 30 रोज़ा मूं रखिया, हुन खां पोइ जेका आहे त मूं सवाल महीना जा बि रोज़ा रखिया, मां तरावियूं बि पढ़ंदो आहियां ऐं मां हर साल रमज़ान में हज उमिरो बि कंदो आहियां, हर साल हज ते बि वेंदो आहियां ऐं मां मुंहिंजे आवाज़ में एॾो दम आहे ऐं माण्हू मुंहिंजे पोयां अची निमाज़ पढ़ंदा आहिनि या मुंहिंजो क़ुर ॿुधंदा आहिनि, त अलाह ताला चयो तव्हां जेके कम करे आयो जंहिंखे ॾेखारण लाइ उहो तव्हांजो इबादत उते ई पूरो थी वियो, तव्हां माण्हुनि खे जेके ॾेखारे पियो तव्हांजो ॾेखाव थी वियो, हाणे तव्हांजो हिन दुनिया में तव्हांखे हिन शइ जी ज़रूरत न आहे, तव्हांजो उते थी वियो। जेको तव्हां अलाह सां सौदो कयो था त उन जा काफ़ी रस्ता आहिनि, रुॻो असांखे अलाह ताला इहो न चयो त असां कुर्बानी कयूं, इहो असांजे मथां को फ़र्ज़ु न आहे, लागू न आहे, लाज़िम न आहे। कुर्बानी आहे सुनत इब्राहिमी ऐं उहो उन माण्हू ते आहे जेको साहिब हैसियत आहे करे सघे थो, उहो बि उन जी लिमिट हूंदी आहे, उन जो लिमिट इहो आहे त तव्हां सुहिणो सुठो जानवर इस्तेमालु कयो जेको माना अधो मंडो बीमार न हुजे, उनजो मतिलबु इहो न आहे तव्हां 20-30 लख ॿकर हाणे 2-2.5 लख वठण जी कहिड़ो ज़रूरत आहे, 40-50 हज़ार में सुठो ॿकर मिले थो, इहा हक़ीक़ी रियली त भई तव्हां 50 हज़ार जो ॿकर वठी 1.5 लख बचे थो, कंहिं न्याणी जी शादी कराए छॾियो, कंहिं ग़रीब खे ॾियो, कंहिंजो ओड़े पाड़े वारे जो घर आबाद थिए, कंहिं ग़रीब हाणे ईद ते अहिड़ा माण्हू आहिनि 2 ॾींहं ईद खां पहिरियां या 3 पंजाब में हिकिड़ो वाक़ियो थियो आहे जंहिं ॿारनि जे ईद जा कपिड़ा घुरिया, हुन वटि पैसा न हुया, हुन ॿारनि सां गॾु ज़ाहिर पी ख़ुदकशी करे छॾियो, अहिड़ा ज़ाहिर आहे हुनजे पाड़े में पैसे वारा माण्हू रहनि पिया न, सभु ग़रीब त न हुया, हुनखे ख़बर न आहे त हिन सां कहिड़ी हालत आहे, असांजे पाड़े में बि सभु अमीर त न आहिनि, ग़रीब बि रहनि था, असां वटि मासियूं बि कमु कनि था, सभ खां वधीक हक़दार त मां चवंदो आहियां हर जाइ ते मां चवंदो आहियां इहे जेके असां वटि नौकर मासियूं आहिनि न इहे सभ खां वधीक हक़दार आहिनि, चोरी नथा कनि, महिनत कनि था, झाड़ू पोछो कमु कनि था, उन्हनि खे यादि करणु खपे ई त उन ग़रीबनि सां कमु अहिड़ा सफ़ेद पोश माण्हू आहिनि जेके घुरनि नथा, जेके रोज़गार माण्हू आहिनि घुरनि नथा, सफ़ेद पोश बुख काटनि था पर कंहिंखे चवनि नथा, शर्म में अची के लाइन में नथा बीहनि, उन्हनि लाइ वधीक करणु खपे, उहे वीचारा घुरनि कोन था। असल में सर असां वटि न हिकिड़ी कंफ्यूजन थी वई आहे, सलीम जान साहब मौजूद आहिनि, सर तव्हां खां इहो सवाल कंदासीं त असां आइडेंटिफाई न पिया करे सघूं फ़क़ीर कहिड़ो आहे, असल मुस्तहिक केरु आहे, छो जो माण्हुनि प्रोफेशन ठाहे छॾियो आहे, घुरघुरा असां वटि एतिरी थी वई आहे न जंहिंजी का हद न आहे, असां आइडेंटिफाई न पिया करे सघूं उन्हनि में। छा आहे जो हीअ जेको कुर्बानी हज़रत इब्राहिम खां हज़रत इस्माइल खां शुरू आहे, कुर्बानी
इनखे केरु सम्झी न सघियो क़ुर्बानी छा हूंदी आहे। हाणे अॼु जेको दौरु आहे उहो आहे कॉम्पिटिशन जो। सीधी सीधी ॻाल्हि, कॉम्पिटिशन जो हुन में 7 हिसा थींदा आहिनि। पोइ अॼु के दौर में ढगु ई करोड़ 80 लख खां घटि न आहे, लख 1.5 लख खां को 2 करोड़ घटि बि न आहे, वधीक। पोइ हाणे आस पास पड़ोसी था त वधि कंहिंखे ॾींदा? ठीकु आहे न, जे हिकिड़े 2 बूटियूं ॾींदा त माण्हू त एंग्री थी वेंदा हली। ठीकु आहे, हाणे मुंहिंजा ई पड़ोसी आहिनि, मां हुनखे हालांकि ॻोठ जी जेकी हूंदी आहे पोइ जेके कंदा आहिनि, पोइ जेके ॻोठाणा हूंदा आहिनि सभिनी खे हिसो पते ॾींदा आहिनि जेको थी वेंदो आहे वञण जो। हिते जेको बसि पंहिंजा हिकिड़ा मख़सूस हुननि जा टोला हूंदा आहिनि पड़ोसियुनि जा, मिट माइटनि जा, पोइ हिक जो ॾेखाउ कंदा आहिनि। ऐं तक़रीबन उन्हनि जो फ्रिज जेको 6 महीना ई गोश्त सां भरियल हूंदो आहे। हाणे बेसिकली जेको आहे न साईं वारी ॻाल्हि करे, अॼुकल्ह ग़रीब बि जेको माण्हू घुरे कोन थो। सॼी ज़िंदगी माण्हू खाइनि था, इशरत कनि था, पर इहो जेको अलाह ताला ॾेखारियो की ग़रीब इंसानु आहे, ग़रीब घुरिबो आहे, उनखे ॾियो, उते आहे ई कोन। बसि हिकिड़ी कॉम्पिटिशन में मूं साईं करोड़ जो ढगो वरितो आहे ऐं 50,000 जो इहे मुक़ाबिलो आहे। इहा मुश्किल आहे, मुंहिंजो रब जेको अलाह ताला हिन जी क़ुर्बानी क़बूल करे। हाणे माण्हू जेको कंदो आहे, अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेको ॾेखारींदा ई कोन्हनि, ॿुधाईंदा ई कोन्हनि। ऐं जेके बि दोस्त आहिनि, असां वेठा आहियूं, अलाह जो शुक्र आहे, असां पंहिंजी कंपनी कंदा आहियूं, कचहरी कंदा आहियूं, साईं सभु पार्टियूं कंदा आहियूं, खाईंदा आहियूं, असांखे ज़रूरत ई कोन्हे। ज़रूरत उन्हनि माण्हू खे जिन न खाधो ग़रीब आहे। बहरहाल अल्लाह माफ़ करे, ऐं दिलुनि जा हाल जेको आहे उहो मथियूं परवरदिगार ई ॼाणे थो, कंहिंजी क़बूल थींदी कंहिंजी न क़बूल थींदी असांखे नाहे ख़बर। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असां कंहिंखे इलाही जेको आहे उहो संध्या सम्झंदा आहियूं त हिनजी थींदी कोन, या हीअ सफ़ा वर्स्ट माण्हू आहे, परवरदिगार जी नज़र में उहो ई आला माण्हू हूंदो आहे, त हुनजा राज़ हू ई ॼाणे। इहे शयूं जेके आहिनि मूंखे ॾाढो डपु लॻंदो आहे कंहिं ते कमेंट करण ते। अलाह साईं जो जेको निज़ाम आहे न, जेको असांजी शरीयत आहे न, असांजी शरीयत में सभु शइ जो हल आहे। असांजी हर जेकी असांजो मुआशिरो आहे न, असांजे मुआशिरे जी हर बुराई, हर चङाई, हर शइ जो हल उन में मौजूदु आहे। उन में छा आहे, पहिरीं आहे त तव्हां मदद कयो, तव्हां जे अगरि वस वारा आहियो, तव्हां मदद करे सघो था, त पहिरियों तव्हां ते हक़ आहे त तव्हां जो को अज़ीज़, को मिट, को भाउ ग़रीब आहे त तव्हां उनजी मदद। हाणे तव्हांखे त इहा ख़बर आहे न त मुंहिंजो कहिड़ो भाउ ग़रीब आहे, आइडेंटिफिकेशन तव्हांजी थी वई न। जेकर तव्हां सभु जा सभु पंहिंजे मछमानी इलाइक़ा ठीकु आहे, उन में अलाह करे हुजनि, जेकर तव्हांजे मिटनि माइटनि तव्हांजे अज़ीज़नि में को अहिड़ो न आहे जेको माना लाइक़ु हुजे हिन जी मदद, त पोइ तव्हां पाड़े वारनि में ॾिसो। तव्हां पाड़े वारनि खे बि चङी तरह सुञाणींदा हूंदो, तव्हांखे ख़बर हूंदी त मुंहिंजे पाड़े में कहिड़ो अमीर आहे, कहिड़ो ग़रीब आहे। अगरि तव्हां उन खां पोइ तव्हां पंहिंजे ॻोठ वारनि खे या पंहिंजे शइ पोइ ॾिसो, त हाणे हिते आइडेंटिफिकेशन जो त को सवाल ई पैदा नथो थिए। असांखे उहो शरीयत, असांखे हिकिड़ो रस्तो मिलियल आहे त तव्हां हिन तरीक़े सां आइडेंटिफिकेशन कयो, आइडेंटिफाई कयो, तव्हांखे सभु शइ मिली। सर, इहा तव्हां जेका ॻाल्हि कई आहे इहा बिल्कुलु ज़बरदस्त बहितरीनु ॻाल्हि कई आहे। इहा उहा ॻाल्हि आहे जेको हिकिड़ो तव्हां चओ त रूल रखियल आहे, पर हिकिड़ा कुझु अहिड़ा अननोन माण्हू अची वेंदा आहिनि जेके असांखां मदद घुरंदा आहिनि, या जेके रस्तनि ते फ़क़ीर वेठल आहिनि। उहा हिकिड़ी ॿी शइ आहे, मूं उन ते पे ॻाल्हायो। उहा शइ जेके रस्ते ते तव्हां फ़क़ीर था ॾिसो न, ॻाल्हि करणु न घुरिजे। मुंहिंजे ॻोठ जे भरिसां हिकिड़ो शहर आहे बाकरानी, मां हुते वियुसि, मूंखे दोस्त मज़ारी, मुंहिंजे दोस्त जा नई जाइ कंहिंजी ठहियल आहे, हुन चयो हिन ॻाल्हि खे छॾे ॾे, भई इहो हिनजी आहे जेको कराचीअ में बेगर जो कमु कंदो आहे, जो कराचीअ में माना कराची में पिनंदो आहे, हिते इहा जॻह ठहियल, त इन्हनि ॻाल्हियुनि खे तव्हां छॾिजो, उहो तव्हां नथा करे सघो। उहे तव्हां जेके 2 रुपया 5 रुपया ॾियो था अलाह जे नाले ते, जेकर तव्हां मतिलबु कंहिंजो हथु ख़ाली नथा मोटाइणु चाहियो त उहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। बाक़ी उहे मुस्तहिक न आहिनि, मुस्तहिक उहे आहिनि जेके तव्हां सुञाणो था, तव्हां ॼाणो, ऐं उहे तव्हांजे हल्के में आहिनि, हर माण्हू में आहिनि, हर ॾिसो न, सिर्फ़ु हर माण्हू पंहिंजी इहा रुगो जवाबदारी सम्झे त इहा मुंहिंजी जवाबदारी, जंहिंखे अलाह उहा वसियत ॾिनी आहे, जंहिंखे अलाह इन लाइक़ु ठाहियो आहे,
ऐं जंहिंखे अलाह मौला अली अलैहिस्सलाम खां थोरो लंबो थी वेंदो पर मां तव्हांखे मौला अली अलैहिस्सलाम खां हिकिड़े साहिब पुछो त या अली हर जंग में सभ खां वधीक माण्हू माना फतेह बि तव्हां कंदा आहियो ऐं हर जंग में बहादुरी सभिनी खां वधीक तव्हांजी हूंदी आहे ऐं त माले गनीमत जेको थींदो उहो विरायो बि इन हिसाब सां वेंदो जेको घणा जेको जंग वधीक विढ़ंदो जेको फातियो हूंदो उनजो हिसो वधीक हूंदो ऐं जेके घटि विढ़ंदा उनजो हिसो घटि हूंदो त मौला तव्हांखे हर जंग में हिसो बि सभिनी खां माले गनीमत जो वधीक थो मिले ऐं जेसि ताईं तव्हां घर पहुचो था तव्हां कुझु बि कोन था बचायो सभु ग़रीबनि फ़क़ीरनि हिननि में ॾेई था छॾियो पंहिंजे लाइ कुझु नथा रखो पाण जे लाइ कुझु ठाहियो नथा त मौला अमीर उन्हनि खे जवाबु ॾिनो त मुंहिंजो उन दौलत सां कहिड़ो कमु जंहिंजे हिलाल में हिसाब आहे जेको असां हिलाल करे खाईंदा आहियूं न मां त हक़ हिलाल जी थो खावां मां त हक़ हिलाल जी थो खावां सर ॻाल्हियूं एॾियूं ख़ूबसूरत पियूं हलनि ऐं मौला अली अलैहिस्सलाम जी ॻाल्हि पई हले त दिलि न पई चवे ब्रेक वठण जी पर ॻाल्हि इहा आहे त मथां खां जेको आहे उहो चए थो त टाइम थोरो थी वियो आहे मौला अली अलैहिस्सलाम ते कॉल ते पाण जेको आहे न उहो वधीक ॻाल्हाईंदासीं ऐं उन खां पहिरियां जेको आहे संध्या पाण जेके असांजा महिमान मौजूज़ महिमान आहिनि उन्हनि खे ॿियूं बि शेड्यूल ठहियल आहिनि ॿियूं मसरूफ़ियात आहिनि उन्हनि खां असां जेको आहे न इजाज़त वठंदासीं कीरियो साहिबु सर तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां प्रोग्राम में आया ऐं तव्हांखे केॾांहुं वञिणो आहे सो तव्हां हिते टाइम ॾिनो उनजी वॾी महिरबानी तव्हां हिते प्रोग्राम में आया महिरबानी तव्हां सभिनी घुरायो जेकी बि इंतिज़ामिया आहे धरती टीवी जी उन सभिनी जी महिरबानी वाक़ई ईद जो टाइम आहे थोरो वरी ॿिया बि कम आहिनि सो ऐं उन खां अलावा भंगलाड़ी साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां प्रोग्राम में आया तव्हां असांखे टाइम ॾिनो सो नाज़रीन असां जेको आहे न असांजो जेको टाइम आहे उहो ब्रेक जी तरफ़ वञूं था उन खां पोइ ब्रेक खां पोइ असां मुख़्तलिफ़ ऐं नवनि महिमाननि सां अव्हांजे आॾो हाज़िर थींदासीं सो किथां बि न वञिजो ॾिसंदा रहिजो असांखे